नाज़रीन, ठारूशाह में कुर्बानी के जानवरनि की ख़रीदारी जारी है। हर कंहिं खे सुठे ऐं सस्ते ढोर की ॻोल्हा है। ॾिसूं था मोहम्मद जुड़ैल मंगी की ही रिपोर्ट। वक्त मौजूद आहियूं मालपीड़ी ठारूशाह में, जिते ईद उल अज़हा के सिलसिले में एक वही पीड़ी लगाई हुई है। अचो त खरीदारन ऐं विकिरो कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल करियूं। पारा मां उते हींअर बि मूं वटि 40 खां 50 पारा बीठा आहिनि। अघु घटि हुअण जे करे अञा माल मुंहिंजो उते बीठो आहे। अॻे साल खां 10,000 खां 15,000 घटि आहे ढोर। आदाई असां आया आहियूं पीढ़ीअ तां माल वठण ऐं माल तमामु महांगो पियो मिले। ऐं पीढ़ीअ रस्ते ते लॻाए विया, जेको अचण वञण खे माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ पई थिए ऐं हुकूमत खे माण्हुनि खे सहूलियत कान्हे का। इन करे का पीढ़ी जे रस्ते खां हेठि जॻह ते लॻाई वञे त सुठो थींदो बहितर। हिते पीढ़ियुनि में लॉकडाउन जे करे असांजो जेके उज़ाया माल आहिनि तातियो ॾाढो आहे। 5,000 वठूं था, हेर घुरे केर बि कोन थो। ज़मीनदार जेके हिनखे अमीर जेके आहिनि घुरनि था असां लख वारो 50 55। तव्हांखे सुबुह खां वठी बीठा आहियूं, घुरण वारा घुरी हलिया था वञनि। रेट कोन थो मिले। 12 महीने चराया न वता 20 हाणे चवंदा हेॾनि सर 40 सां काॾे वञो। हाणे हेॾा पर 60,000 जा चवनि हेॾा सारा। हाणे असां अहिड़ा वता 40 जा पंहिंजा ख़रीदान 12 महीना चराया आहिनि असां हिननि खे। हाणे असांजी जान जा पैसा ई कोन था निकिरनि। हाणे हिन जे असां बीठा आहियूं अलाह मालिक हाणे असर जो। ऐं हाणे गवर्नमेंट खे ॾिसे हेॾा सारा चिला बंदि करे छॾींदा हर शइ जी। 12 महीने जी हर शइ बंदि करे छॾनि। हाणे लॉकडाउन जे करे असांजो माल खपे कोन थो। 12 महीने जो बीह वियो माल। ही वॾी पीढ़ी आहे। असां नवाबशाह ज़िले खां हिते ठारूशाह आया आहियूं। ज़रदारी आहे पाण केर बि हिते छेला केर कोन थो वठे। बसर नाला सलो अटो महांगो, खंडु महांगी ऐं लॉकडाउन जे करे असांजो माल केर नथो वठे। हींअर असां ग़रीब माण्हू मिसकिन माण्हू केॾे हुकूमत कर्ज़ आहे त असां ग़रीबनि जे लाइ बिलो करे। जी नाज़रीन, तव्हां खरीदार ऐं विकिरो कंदड़नि जा व्यूज़ ॿुधा। खरीदारनि जो चवणु आहे त माल तमामु इंतिहाई महांगो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो विकिरो कंदड़नि जो चवणु आहे त 12 महीननि जो असांजो ही पोरियो आहे। 12 महीना असां हिन ते ख़र्चु कयूं था, पर उहो जेको आहे सो मुल्ह असांखे नथो मिले। कैमरामैन राना अशरफ सां गॾु मोहम्मद जुड़ैल मंगी, मेहरान टीवी ठारूशाह।